ज़हर ज़िंदगी ड्रामे की 98 किस्त के बाबति तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त 98 किस्त ज़हर ज़िंदगी ड्रामे में छा थींदो, छा थियण वारो आहे, कहिड़ा सीन तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदा, मां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तो असांजी हिकु नंढी गुज़ारिश आहे, दोस्तो हिन वीडियोस खे कोई बि दोस्त सीरियस न सम्झे। हीअ वीडियो सिर्फ़ु मां यूट्यूब लाइ ठाहे रहियो आहियां। इन सां गॾोगॾु मुंहिंजे यूट्यूब चैनल राहुल लेले खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा ऐं शेयर कंदा विसारींदा। दोस्तो तव्हां दोस्तनि जो वधीक टाइम न वठंदुसि, हलंदुसि पंहिंजे मेन वीडियो जे तरफ़। दोस्तो ज़हर ज़िंदगी ड्रामे में तव्हां ॾिठो हूंदो त ओठो हिकु वॾो प्लान करे रहियो आहे ऐं जंहिंमें खैरूअ सां मिली ऐं खैरूअ खे इहो चई रहियो आहे त तुंहिंजे पीउ ऐं चाचे खे रईस गफ़ार ख़ान मारायो आहे। पर दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त खैरूअ जे पीउ ऐं चाचे खे क़ुर्बान मारियो आहे, रईस गफ़ार ख़ान न। पर दोस्तो हिन वक़्तु ओठो प्लान ठाहे रहियो आहे खैरूअ सां मिली त रईस गफ़ार ख़ान खे मारण जी कोशिशि करे रहिया आहिनि। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ज़हर ज़िंदगी ड्रामे में ओठो ऐं खैरू रईस गफ़ार ख़ान खे मारण जी कोशिशि करे रहिया आहिनि। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इहा पक न आहे त रईस गफ़ार ख़ान जो किरदारु केतिरनि किस्तनि ताईं हलंदो या ख़तमु थींदो। दोस्तो तव्हांखे ॿियो वीडियो में ॿुधाईंदुमि त ज़हर ज़िंदगी ड्रामे में रईस गफ़ार ख़ान जो किरदारु घणनि किस्तनि ताईं हलंदो। उमेदु कयां थो त हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु